नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे छठो मां ख़बर ॾींदा हलंदो। समाजी तंज़ीम साफ़को ऐं साहिल वेलफेयर ट्रस्ट जी तरफ़ां मकली में जानवरनि जी संभाल ऐं गुड़ारी माउ जी सुठी ग़िज़ा बाबति आगाही सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें डॉक्टर अली नवाज़ जत, डॉक्टर मोहम्मद अली खटक, सादिक लाखो, सरफराज़ मेमुण ऐं आगा सलीम मालविंद जे माण्हू वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सामूंडी इलाइक़नि में ग़ुरबत ऐं मुफ़लिसी सबबि सुठी ग़िज़ा मैसर न आहे, जंहिं करे नए ॼावल ॿारनि जी सिहत ते बुरा असर पवनि था। गुड़ारी औरतुनि खे गोश्त, खीर ऐं पेज़ा खाराइण सां संदन सिहत बहितर थियण सां ॿार जी सिहत पिणु बहितर थींदी। के बि बहिराणी जो चवणु हो त जेसीं ताईं सेहतमंद जिस्म पैदा नथा थियनि तेसीं ताईं सेहतमंद दिमाग़ पैदा न थींदा ऐं सेहतमंद दिमाग़ न हूंदा आहिनि त क़ौमूं तबाह थी वेंदियूं आहिनि। वधीक इन जो चवणु हो त साहिली इलाइक़नि में ग़िज़ाई खोट जे ख़ात्मे लाइ लाइव स्टॉक खाते पारां गुड़ारी औरतुनि खे 5 अदद बकरियूं ऐं 10 कुकड़ ॾेई रही आहे, जीअं जानवरनि जी सुठी सार संभाल करे पंहिंजी बेहतर ग़िज़ा जो बंदोबस्त करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।